सोने थियण जे हवाले सां माण्हू केतिराई जतन कंदा रहंदा आहिनि। जंहिं मक़सदनि लाइ न रुॻो उन्हनि खे वॾी महिनत करणी पवंदी आहे, पर घणी मिक़दार में उन्हनि जो पैसो बि ज़ियान थींदो आहे। ख़ूबसूरती माणण लाइ असां केतिराई घरेलू तरीक़ा ॿुधाईंदा रहंदा आहियूं, पर अॼोको तरीक़ो असां पाण बि कॾहिं न ॿुधो हो। विटामिन सी असांजी सिहत जे लाइ केतिरी फ़ाइदेमंद आहे, इहा त सभु कंहिंखे ख़बर हूंदी। इन सां गॾु विटामिन सी जी मदद सां कहिड़ीअ रीति असां पंहिंजी चमड़ी ऐं चेहरे खे ख़ूबसूरत करे सघूं था, इहो बि सभु को चङीअ रीति ॼाणंदो हूंदो। विटामिन सी इंसान जी सिहत तोड़े चमड़ीअ जी ख़ूबसूरतीअ लाइ एतिरी त फ़ाइदेमंद आहे जो तव्हां कॾहिं सोचियो बि न हूंदो। विटामिन सी असांजे जिस्म में पाणी ऐं रत में हल थी वेंदी आहे, जंहिंजी मदद सां नहनि ऐं चमड़ीअ समेत वारनि खे वॾा फ़ाइदा पवंदा आहिनि। नह ख़राब थियण, चमड़ी ऐं चेहरे ते दाग थी वञण ऐं छणंदड़ वारनि जे लाइ विटामिन सी जो इस्तेमालु तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थींदो आहे, छो त विटामिन सी वारनि ऐं चमड़ीअ जी सिहत वारी शयुनि जी बहितर नमूने वाध वेझ करे सघंदी आहे। विटामिन सी जिस्म में मौजूदु आयरन खे जज़ब करे थकावट ऐं कमज़ोरी वारे अहसास खे ख़तम करण सां गॾोगॾु चमड़ीअ जे सेलनि ऐं रत जी रगुनि जी हिफ़ाज़त कंदी आहे। जेकॾहिं ॻाल्हि रुॻो चमड़ीअ जी कजे त विटामिन सी जो इस्तेमालु चमड़ीअ खे चमकंदड़, बेदाग ऐं पुरकशिश बणाईंदो आहे। जिन मक़सदनि लाइ विटामिन सी जो को बि मट नाहे, इन हवाले सां असां अॼु अव्हांखे हिते अहिड़ो ख़ासि टूनर तयारु करण जो तरीक़ो ॿुधाईंदासीं जेको तव्हांजी ख़ूबसूरतीअ लाइ तमामु बहितरीनु साबित थींदो। इहो टूनर ठाहिण में तमामु सवलो ऐं बिना महिनत वारो पिणु आहे, जंहिंखे ॼाणण खां पोइ उमेद कयूं था त तव्हां बाज़ारी केमिकल मिलियल टूनरनि ऐं फेस वॉश ते पंहिंजो पैसो ख़र्च न कंदा। टूनर ठाहिण जे लाइ 2 गिलास पाणी खणो। उन पाणीअ खे सुठे नमूने उॿारियो। उन में ग्रीन टी जो 1 चमचो विझो ऐं हल्की बाहि ते 3 खां 5 मिंटनि ताईं पचाइण लाइ थोरी गर्मी ॾियो। उन खां पोइ हाणे उन खे हल्को थधो करण लाइ छॾे ॾियो। हल्को थधो थियण खां पोइ उन में विटामिन सी जो पाउडर विझो ऐं उन खे सुठे नमूने मिलाए वठो। उन दौरान उन में चमचो पिणु फेराईंदा रहो त जीअं ॻोढ़ा थियण खां बची सघिजे। बसि एतिरी देर में थी वियो तयारु इहो नुस्ख़ो। इहो अहिड़ो त टूनर आहे जेको तव्हांजी चमड़ी ते कंहिं बि क़िस्म जा दाग, मोहीड़ा, गुंज, रहड़ा, मिटी, रुखाइप वग़ैरह खे ख़तमु करे छॾींदो आहे। जेकॾहिं इन ई टूनर खे तव्हां वैक्स करण खां पोइ लॻायो त इहो सूथिंग इफेक्ट जो कमु पिणु कंदो आहे ऐं चमड़ीअ खे थधो रखण में सभ खां सस्तो ऐं सवलो राज़ पिणु आहे।